अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व मुबश्शिरम बिरसूलिन याती मिन बअद इस्मुहु अहमद सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज है क्या लोहो कलम तेरे हैं। रहेगा यूं ही उनका चर्चा रहेगा, पड़े खाक हो जाएंगे जल जाने वाले। चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सदाएं दुरूदों की आती रहेंगी, जिन्हें सुनकर दिल शाद होता रहेगा। खुदा अहले सुन्नत को आबाद रखे, मोहम्मद का मीलाद होता रहेगा। निगाहे मुर्शिद हुसैन में ये तासीर देखी, सुभान अल्लाह। बदलती लाखों करोड़ों की तकदीर देखी। मेहरतों जी साण मोहला आ मिलो रहबर हुसैन, करम पहुंचो तो कयो आ जोड़ नहीं को हर हुसैन। वाह जो मुर्शिद मिलायो तो दिली दिलबर हुसैन, दीदा दिलबर में हुजे ऐ प्यार साऊं हर हर मुर्शिद हुसैन। सुभान अल्लाह। मोदे सामिनो हजरात प्यारी नूरानी रूहानी जमाए सबका पेरियां तोहा खे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद वारे महीने जी मुबारक हो जा। अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नी या रसूला चवण वारा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद मल्हाइण वारा ऐं असांजा महबूब मुर्शिद करीम मीलाद मुस्तफ़ा मल्हाइण जी ताकीद फरमाईंदा आहिनि ऐं फरमाईंदा आहिनि जेतिरो अल्लाह ताला तोहां खे ॾे मुंहिंजे आका जो मीलाद मल्हायो, पर जेकॾहिं तोहां वटि कुझु बि नाहे त हिकु गिलास शरबत या मिठे पानी जो कंहिंखे पीआरियो त उहो बि तोहां जो मीलाद में क़बूल आहे।
प्यारी जमायत मीलाद करण वारे सां एॾियूं न महिरबानियूं आहिनि। हज़रत अल्लामा शहाबुद्दीन अहमद बिन हजर मक्की शाफी पंहिंजे किताब नेमतुल कुबरा में रिवायत बयान फरमाइनि था, मुझे दिलबर नबीअ जे पहिरें खलीफे सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाहु ताला अन्हु फरमायो, मन अनफक दिरहमन अला क़िराअत मौलिदिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान रफीकी फिल जन्नत। जे शख्स हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद में हिकु दरहम ख़र्च कयो, उहो मां अबू बकर सिद्दीक सां जन्नत में साथी हूंदो। मुझे दिलबर नबीअ जे बे खलीफे सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाहु ताला अन्हु फरमायो, मन अज़्ज़म मौलिदन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़द अहयल इस्लाम। जे शख्स हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जी ताज़ीम कई, तहक़ीक़ उन इस्लाम ज़िंदा कयो। मुझे दिलबर नबीअ जे टे खलीफे सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाहु ताला अन्हु फरमायो, मन अनफक दिरहमन अला क़िराअत मौलिदिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकअन्नमा शहीद ग़ज़वत बदर व हुनैन। जे शख्स हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद में हिकु दरहम ख़र्च कयो, ॼण त उहे जंगे बदर ऐं जंगे हुनैन में शरीक हुयो। अल्लाह ताला उन शख्स खे एतिरो अजर अता फरमाईंदो जेतिरो जंगे बदर ऐं जंगे हुनैन वारनि सहाबनि खे मिलियो। मुझे दिलबर नबीअ जे चौथे खलीफे सैयदना अलीउल मुर्ज़ा रज़ी अल्लाहु ताला अन्हु फरमायो, मन अज़्ज़म मौलिदन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व कान सबबन बिक़िराअतिही ला यख़रुज मिनद दुनिया इल्ला बिल ईमान व यदखुलुल जन्नत बिग़ैरि हिसाब। जे शख्स हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जी ताज़ीम कई ऐं मीलाद करण जो सबब बणियो, उहो कामिल ईमान सां दुनिया छॾींदो ऐं बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल थींदो। प्यारी जमायत इन्हनि साहबा इकरामनि जे फरमाननि मां मालूम थियो त मीलाद करण वारो जन्नत में हज़रत अबू बकर सिद्दीक सां गॾु हूंदो। मीलाद करण वारे इस्लाम ज़िंदा कयो। मीलाद करण वारे खे जंगे बदर ऐं जंगे हुनैन जेतिरो अजुर मिलंदो। ऐं मौला अली शेर ख़ुदा फरमाइनि था, मीलाद जी ताज़ीम करण वारे खे बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल कयो वेंदो। ये सब मेहरबानियूं अल्लाह ताला तव्हां आशिक़नि मीलाद करण वारनि खे नसीब कयूं आहिनि। प्यारी जमायत अल्लाह ताला कुरान मजीद कुरान रशीद में असांजे आका पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो तज़किरो हीअं फरमायो आहे। अल्लाह ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे फरमायो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे फरमायो, व मुबश्शिरम बिरसूलिन याती मिन बअदि इस्मुहु अहमद। मां तव्हां खे उन रसूल जी ख़ुशख़बरी ॾियां थो जेको मूंखां बाद में तशरीफ़ फरमा थींदो ऐं उन जो नालो अहमद आहे। प्यारी जमायत इन आयत मां साबित थियो त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जी ख़ुशी करण हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे। छो जो हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशख़बरी ॾेई ख़ुशि थियो हुयो। ॿियो हिन आयत मां इहो बि साबित थियो त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां अॻु में मौजूद हुयो। तॾहिं त हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जी ख़ुशख़बरी।
हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा खां रिवायत आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल्लाह ताला हजरत ईसा अलैहि सलाम ने वही फरमाई या ईसा आमिन बि मुहम्मदिन व मुर मन अदरकहु मिन उम्मतिका अन युमिनु बिही। ए ईसा ईमान आन मुहम्मद ते ऐं पंहिंजी उम्मत के फरमाए जेको उन नबी जो वक्त दिसे त उहो भी उन नबी ते ईमान आणे। एड़ी तरह वमा कुंत बिजानिबित तूर इज नादैनाहु जी आयत जे मा तहत तफसीर में हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा फरमाइन था जॾहिं हजरत मूसा अलैहि सलाम के अल्लाह ताला तौरेत अता कई हजरत मूसा अलैहि सलाम अर्ज कयो या अल्लाह तू मूंखे एड़ी इज्जत सां नवाज़ियो आहे जो ही इनाम मूंखां पहिरियों कंहिंखे अता न थियो आहे न बाद में कंहिंखे अता थींदो। अल्लाह ताला फरमायो फखुज़ मा आतैतुका व कुम मिनश शाकिरीन व मुत अला तौहीद व हुब्ब मुहम्मदिन। जो मां तोखे अता कयो उहो वठ ऐं शुक्रगुज़ार बनन मां थी ऐं जॾहिं तोखे मौत अचे उन वक्त मुंहिंजी तौहीद ऐं मुहम्मद जी मोहब्बत ते अचे। हजरत मूसा अलैहि सलाम अर्ज कयो या अल्लाह तुंहिंजी तौहीद सां मुहम्मद जी मोहब्बत लाज़िम आहे उन मुहम्मद के तू केतिरो शान अदा कयो आहे। अल्लाह ताला फरमायो लौला मुहम्मदुन व उम्मतहु लमा खलक़तुल जन्नत वलन नार वल शम्स वलल कमर वलल लैल वलन नहार वला मलकम मुकर्रबन वला नबिय्यम मुरसलन वला जेकॾहिं मोहम्मद ऐं उन जी उम्मत खे पैदा न कयां हा न जन्नत खे पैदा कयां हा न जहन्नम खे पैदा कयां हा न सिज खे पैदा कयां हा न चंड खे पैदा कयां हा न ॾींहं खे पैदा कयां हा न रात खे पैदा कयां हा न मुकर्रब फरिश्तनि खे पैदा कयां हा न नबियन मुरसलन खे पैदा कयां हा ए मूसा मां तोखे भी पैदा न कयां हा जेकॾहिं पंहिंजे महबूब मोहम्मद अरबीअ खे पैदा न कयां। सुभान अल्लाह। एड़ी तरह एक रिवायत है हजरत उमर बिन खत्ताब खां क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लम्मा तरफ आदमुल खतियत हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं हजरत आदम अलैहि सलाम खां लग़्ज़िश थी पई त उन अर्ज़ कयो या रब असअलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन लमा गफ़रत ली। ए मुंहिंजा रब मां तोखां सवाल तो क्या वास्ते मोहम्मद जे मुखे माफ कर। अल्लाह ताला फरमायो या आदम व कैफ अरफ्त मुहम्मदुन वलम अखलुकहु। ए आदम तू मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कीअं सुञाणे थो मां उन खे अञा पैदा ही न कयो आहे। हजरत आदम अलैहि सलाम अर्ज़ कयो या रब्बी लिअन्नका लमा खलक़तनी बियदिक व नफ़ख़्त फ़ीया मिन रूहिक रफ़अतु रासी फ़रैतु अला क़वाइमिल अर्श मक्तूब ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ए मुंहिंजा रब जॾहिं तू मूंखे पंहिंजी दस्ते कुदरत सां पैदा कयो ऐं जॾहिं तू मूं में रूह विधो त मां पंहिंजो मुंहुं मथे खणी निहारियुमि त अर्श जे थंभनि ते लिखल हुयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह फ़अलिमतु इन्नका लन युदिफ इला इस्मिका इल्ला अहब्बल ख़ल्क़ि इलैक। पोइ मूं ॼाणियो जंहिंजो नालो तुंहिंजे नाले सां गॾु लिखियल आहे उहो तोखे तमाम मखलूक खां वधीक प्यारो आहे। अल्लाह ताला फरमायो सदक़त या आदम अन्नहु लअहब्बुल ख़ल्क़ि इलैया यदूनी बिहक़्क़िही फ़क़द गफ़रतु लक वलौला मुहम्मदुन मा ख़लक़तु। अल्लाह ताला फरमायो ए आदम तू सच चयो आहे उहो मूंखे तमाम मखलूक खां वधीक प्यारो आहे। ए आदम उन जे वसीले सां तू मूंखां दुआ घुरी आहे मां तोखे माफ़ फरमायां थो। जेकॾहिं मोहम्मद के पैदा न कयां हा त ए आदम तोखे भी पैदा न फरमाया।
मालूम थियो त हर शइ खां पहिरियों मुस्तफ़ा हुयो, हर शइ खां पहिरियों मुस्तफ़ा हुयो। कलम न हुयो मुंहिंजो महबूब हुयो, लोह न हुयो मुंहिंजो महबूब हुयो, कुर्सी न हुई मुंहिंजो महबूब हुयो, जन्नत न हुई मुंहिंजो महबूब हुयो, जहन्नम न हुयो मुंहिंजो महबूब हुयो, आदम न हुयो मुंहिंजो महबूब हुयो, शीस न हुयो मुंहिंजो महबूब हुयो, नूह न हुयो मुंहिंजो महबूब हुयो, इब्राहिम न हुयो मुंहिंजो महबूब हुयो, इस्माइल न हुयो मुंहिंजो महबूब हुयो, इसहाक न हुयो मुंहिंजो महबूब हुयो, याकूब न हुयो मुंहिंजो महबूब हुयो, मूसा न हुयो मुंहिंजो महबूब हुयो, ईसा न हुयो मुंहिंजो महबूब हुयो, हत्ता के कायनात जो ज़र्रो ज़र्रो न हुयो। अहिड़े वक्त में असांजे आका मदीने वारे साईं जो नूर अल्लाह जे बारगाह में मौजूद हो। प्यारी जमायत अॼु ही तव्हांजे मथां जेको मुहम्मदी रंग चढ़ियो आहे, अॼु ही तव्हांजे मथां जेको सिद्दीकी रंग चढ़ियो आहे, अॼु ही तव्हांजे मथां जेको फारूकी रंग चढ़ियो आहे, अॼु ही तव्हांजे मथां जेको उस्मानी रंग चढ़ियो आहे, अॼु ही तव्हांजे मथां जेको हैदरी ऐं हुसैनी रंग चढ़ियो आहे, इश्क जो रंग चाहण वारा असांजा कामिल अकमल महबूब मुर्शिद करीम आहे। जॾहिं मुंहिंजा महबूब मुर्शिद करीम पंहिंजे फैज़ ऐं करम जी निगाह फरमाईंदा आहिनि त कंहिंखे मुहम्मदी रंग में रंगे छॾींदा आहिनि, त कंहिंखे सिद्दीकी रंग में रंगे छॾींदा आहिनि, त कंहिंखे फारूकी रंग में रंगे छॾींदा आहिनि, त कंहिंखे उस्मानी रंग में रंगे छॾींदा आहिनि, त कंहिंखे हैदरी रंग में रंगे छॾींदा आहिनि, त कंहिंखे हुसैनी रंग में रंगे छॾींदा आहिनि। असां वॾा खुश नसीब आहियूं जो असांखे महबूब मुर्शिदन करीमन हर रंग में रंगे छॾियो आहे। दुआ कयो त अल्लाह ताला असांजे महबूब मुर्शिदन करीमन खे कामिल सेहत ऐं खिज़री हयाती अता फरमाए, संदन जो